नाज़रीन, हैदराबाद में मुड़स सां क़त्ल थियल कुरतलैन जे क़त्ल जी FIR दाख़िल थी वई आहे। क़त्ल केस बाबति पेश आहे सलीम मलाह जी हीअ तहक़ीक़ाती रिपोर्ट। असांखे बाप न खपनि। उन न्याणी सां उनजे ॿारनि जे साम्हूं उनखे गुटा दी मारियो वियो। बेरहमी सां मुंहिंजी धीअ खे मारियो अथई। बेकू हुन पुलिस वारा पैसो वठी कंहिंजा लाश लोड़े था छॾनि, खून लोड़े था छॾनि। बल्दिया थाणे जी हद में इरिगेशन कॉलोनी अंदर एक पढ़ियल लिखियल खानदान में एक तलीमी याफ्ता 4 ॿारनि जी माउ जो मुड़स था मुबैना क़त्ल हिन समाज अंदर वहशत जी नई इंतहान जी साख ॾे थो। मास्टर्स डिग्री रखंदड़ कुरतुलैन बुलेदी जी शादी 8 साल अॻु पंहिंजो बिज़नेस कंदड़ एक अॻूणे सूबाई सेक्रेटरी जे पुट उमर मेमन सां थी हुई। गुज़रियल ॾींहुं उमर मेमन पंहिंजी ज़ाल कुरतुलैन जो लाश खणी अस्पताल पहुतो, जिते हिन ॿुधायो त हू मथां किरी पई आहे, पर कुरतुलैन जे वारसनि उनखे क़त्ल करार ॾिनो। कुरतुलैन जे मौत जी अखियुनि ॾिठी शायदि संदसि 6 वरनि जी न्याणी कुझु हिन रीति ॿुधाए थी। सुबह जो अम्मा के बाबा हेॾा ॾक कया, शरबत ज़ोर सां मथियां हयईं, पाणी सां मम्मा साहब में न पी वठी सघे, नक ते ॾक हास रत वारी, मुंहिंजी मां खे हो हयईं। अहिड़ा असांखे बाप न खपनि। कुरतुलैन जे घर में न वक्त बि रोज़ राड़ो मतल आहे। उनजी माउ भेण ऐं भाउ पंहिंजे न्याणी जे खून सां इंसाफ़ चाहिनि था। सरकार मूंखे इंसाफ़ ॾिए, जीअं मुंहिंजी धीअ खे मारियो अथई।